1997 में रोबोट एक किताब लिखियो रिच डैड पुअर डैड। हिन किताब अजीब तरह जी मार्केट में धूम मचाए छॾी। रोबोट जे मुताबिक हुन जा ॿ वालिद हुया, हिकु हुन जो रियल फादर जंहिंखे हू पुअर डैड सॾींदो हो, हिकु हुन जे दोस्त जो पीउ जंहिंखे हू पीउ करे पुकारींदो हुयो, जंहिंजो नालो हुन रिच डैड रखियो। रोबोट जो वालिद हूअं त प्रोफेसर हो, लेकिन हमेशा पैसनि जे लाइ परेशान रहंदो हो। लेकिन साॻी जॻह ते रोबोट जो जेको रिच डैड हुयो, हू हिकु अमीर बिज़नेसमैन ऐं कामयाब इंसान हो। इन्हीअ करे रोबोट हुन खे रिच डैड सॾींदो हुयो। रोबोट खे नंढे लाइ खां वठी अमीर थियण जो तमामु घणो शौक़ु हुयो। इन जे करे हू अमीर ॿारनि खे ॾिसी करे इम्प्रेस थींदो रहंदो ऐं इहो ख़्याल पंहिंजे ज़हन में रखंदो त हिकिड़े ॾींहुं आऊं अमीर ज़रूर थींदुसि। रोबोट वञी पंहिंजे पुअर डैड खां पुछा कयो, बाबा मूंखे इहो ॿुधायो त अमीर कीअं थींदो आहे। हुन जे पीउ वटि अहिड़ो को ख़ासि जवाबु कोन हुयो। हुनखे चयो त तूं वञी करे पंहिंजे फ्रेंड जे वालिद खां पुछा कर। जीअं ई हू पंहिंजे फ्रेंड जे वालिद यानी रिच डैड वटि पुॻो त उन खां साॻियो ई सवाल दोहरायईं। इतां खां रोबोट जो यानी फाइनेंशियल कैरियर स्टार्ट थो थिए पियो। हिन जो रिच डैड हिन खे दुनिया में अमीर थियण ऐं अमीर थी रहण जो डिफरेंट टिप्स ॾींदो रहे थो, जीअं पैसे खे कीअं मेंटेन कजे, कहिड़ी कहिड़ी जॻह ते पैसे खे इस्तेमाल कजे ऐं उहे कहिड़ियूं ग़लतियूं आहिनि जंहिंजे करे ग़रीब हमेशा ग़रीब थो रहे। रोबोट हिन किताब में लिखे थो, अगर ग़रीब भी इन टिप्स के फॉलो करे त हू जल्द अमीर थी वेंदो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो उहे टिप्स जेके हिन किताब में लिखियल आहिनि। दोस्तो, अमीर कॾहिं बि पैसनि जे लाइ नाहे कमु कंदो। अमीर हमेशा सिखण जे लाइ कमु कंदो आहे। जॾहिं उहो स्किल्स खे मुकमल पाण सिखी वठंदो आहे त हू अमीर थियण में देर नाहे कंदो। आमतौर ते माण्हू अमीर थियण जे लाइ तमामु घणी महिनत कंदा आहिनि, मगर तव्हां ॾिठो हूंदो त हिकु ग़रीब सॼो ॾींहुं महिनत करे थो, मज़ूरी करे थो, शाम जो उनखे 500 रुपया मिलनि था। ऐं साॻी ई तरह हिकु अमीर इंसान आहे जेको लखें रुपयनि जी डील डेली करे थो। इन्हनि ॿिनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे, हिन किताब में वाज़े लिखियल आहे। आम माण्हू हमेशा इहो ई सोचींदो आहे त हुनखे हिकु नौकरी मिले, जंहिं नौकरी मां हू लोन वठी करे कार बि वठे, लोन वठी करे पंहिंजो आलीशान घर बि ठाराए ऐं उन साॻे लोन खे भरण जे लाइ पूरी ज़िंदगी लोन बि भरींदो रहे, पंहिंजो पेट बि भरींदो रहे ऐं कॾहिं बि उहो इंसान अमीर नाहे बणिबो। इहो इंसान पाण खे हिकु अहिड़ी रेड रेस में थो फासाए छॾे जंहिंखां हाणे हू मोटी बि कोन थो सघे, जंहिंखां हाणे हुन उन रेस में फासी चुको आहे। उन शख़्स जी सैलरी मां ॻरी रक़म लोन भरण में निकिरी थी वञे ऐं बकाई जेका बचे थी हू पंहिंजे घर खे हलाइण लाइ पूरी ज़िंदगी ईअं कढी थो छॾे। हाणे सवाल इहो आहे त पैसनि जे लाइ जो कमु न कजे त बाक़ी छा कजे। अमीर कॾहिं बि पैसनि जे लाइ कमु नाहे कंदो, पैसो हमेशा अमीर माण्हू जे लाइ कमु कंदो आहे। दोस्तो, कॾहिं बि नौकरी अमीर नाहे बणाईंदी। तव्हांखे ख़बर हुजणु खपे त फाइनेंशियल एजुकेशन असांजे लाइ ज़रूरी आहे, पर तमामु घणे अफ़सोस सां थो चवणो पए त पूरी दुनिया जीअं पाकिस्तान में बि सिर्फ़ जॉब जे लाइ असांखे पढ़ायो वेंदो आहे। असांखे स्कूलनि में इहा तालीम ॾिनी वेंदी आहे त सिर्फ़ जॉब कहिड़ी तरह सां कजे, जॉब कीअं कजे। रिच डैड एसेट्स ऐं लायबिलिटीज़ जे बारे में हीअं थो फरमाए त एसेट्स उहे शयूं आहिनि जेके तव्हांजे खीसे में पैसा विझंदियूं आहिनि, लेकिन साॻीअ तरह लायबिलिटीज़ उहा शइ आहे जेका तव्हांजे खीसे मां पैसा कढंदी रहंदी आहे। दोस्तो, इन जो एग्जाम्पल ईअं आहे जीअं तव्हां हिकु घर किराए ते ॾियो ऐं तव्हांजे खीसे में पैसा ईंदा रहनि, लेकिन लायबिलिटीज़ साॻी तरह ईअं आहे जीअं तव्हां को लोन वठो ऐं तव्हांजे खीसे मां पैसा निकिरंदा रहनि। मगर दोस्तो, अमीर थियण जे लाइ तव्हांखे हमेशा एसेट्स ते फोकस करणो पवंदो। अमीर थियण जे लाइ तव्हांखे कम सां कमु रखणो पवंदो ऐं पाण ते फोकस्ड रहणो पवंदो। इंसान हमेशा पैसनि जे लाइ न, सिखण जे लाइ कमु कंदो रहे। जॾहिं इंसान मुकमल स्किल्ड थी वेंदो आहे, फुली स्किल्ड थी वेंदो आहे त पैसो ऑटोमेटिकली तव्हां वटि ईंदो रहंदो आहे। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ी वीडियोस ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।